अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियां सिंधी मशहूरु सिंगर फ़ाइज़ा अली पंहिंजे फेसबुक अकाउंट ते हिक नंढड़े सां पंहिंजे फेसबुक अकाउंट ते कुझु पिक्चर्स शेयर कयूं हुयूं। नाज़रीन उहे तस्वीरूं शेयर करण खां पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय अचणु शुरू थी विया। नाज़रीन किन माण्हुनि जो इहो चवणु आहे त इहो जेको नंढो आहे इहो फ़ाइज़ा अली जो आहे ऐं किन माण्हुनि जो इहो वरी चवणु आहे त इहो जेको नंढड़ो आहे इहो कंहिं ॿिए जो आहे, फ़ाइज़ा अली जो इहो नंढड़ो नाहे। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ताईं उहे जेके तस्वीरूं आहिनि तमामु घणियूं उहे सोशल मीडिया ते वायरल थी वियूं आहिनि। नाज़रीन जॾहिं त कुझु माण्हुनि जो इहो चवणु आहे त जॾहिं फ़ाइज़ा अली जी शादी बि नाहे थी पोइ हुनखे शादी खां अॻु पुटु कीअं ॼाओ त इहो नंढड़ो आख़िर आहे कंहिं। नाज़रीन फ़ाइज़ा अली इन्हनि तस्वीरुनि बाबति का बि पंहिंजे अकाउंट ते का अहिड़ी वज़ाहत या वरी का हिमायत में या ख़िलाफ़ में का अहिड़ी पोस्ट काई बि न रखी आहे ऐं इहे ई पिक्चर्स हुया जेके फ़ाइज़ा अली जे अकाउंट्स ते मिलिया आहिनि। फ़ाइज़ा अली सिर्फ़ु एतिरो कयो जो इहे जेके तस्वीरूं हुयूं सिर्फ़ु पंहिंजे सोशल मीडिया ते शेयर कयूं आहिनि। नाज़रीन हिन वक़्तु माण्हुनि जो इहो ई सुवालु आहे त इहो नंढड़ो केरु आहे ऐं फ़ाइज़ा अली जो छा थिए। इहो त फ़ाइज़ा अली पंहिंजे उन्हनि पिक्चर्स जे मथां कुझु बि अहिड़ो न आहे लिखियो ऐं इहे जेके पिक्चर्स आहिनि इहे फ़ाइज़ा अली सिर्फ़ु पंहिंजे अकाउंट्स ते शेयर कयूं आहिनि। सो आम जेको आहे सो उन ते कुझु ग़लति कमेंट्स ॾिना हुया त इहो नंढड़ो फ़ाइज़ा अली जो आहे। सो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, कुझु ख़ूबसूरती जे हिसाब सां फ़ाइज़ा अली इन नंढड़े सां तस्वीरूं कढी ऐं पंहिंजे अकाउंट्स ते शेयर करे छॾियूं आहिनि।